नाज़रीन, सिंध असेंबली के मेंबरन 4 अप्रैल के हवाले से शहीद जुल्फ़कार अली भुट्टो के ज़बरदस्त भेटा पेश कंदे चयो आहे त कायदे आज़म मोहम्मद अली जनाबद शहीद जुल्फ़कार अली भुट्टो कायदे अवाम आहे जंहिं मुल्क के आइन ॾिनो ऐं खेसि बेगुनाह फाही ते चाढ़ियो, पर अवाम अॼु बि बेपनाह मोहब्बत करे थो। इन जो मिसाल इहो आहे त सॼे मुल्क मां माण्हू वरसी में शरीक थी भेटा पेश कनि था। सिंध असेंबली के मेंबरन धरती टीवी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। भुट्टो साहब पाकिस्तान जो कायदे आज़म खां पोइ कायदे अवाम के नाले से सुञातो वेंदो आहे ऐं हर साल मल्हाई वेंदी आहे। पार्टी जो फाउंडर आहे पीपल्स पार्टी जो। असांखे उन जे लाइ हद खां वधीक इज़त आहे। उन सां नाइंसाफ़ी थी, उन पंहिंजो पाण खे मासूम साबित करायो। जीअं 27 डिसंबर हिन साल तमाम घणी तादाद में पूरे मुल्क को जेके पीपल्स पार्टी जा माण्हू आया शहीद बेनज़ीर साहिबा के ख़िराज तहसीन पेश करण। हिन दफ़े भी 4 अप्रैल तव्हांखे ईअं ई थींदो ऐं तमाम वध में वध माण्हुनि जी शिरकत थींदी। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो ही जे तरफ़ सां सम्झूं था त उन उहो ताक़त ॾेई वियो आम माण्हू खे, जेको आम माण्हू ॻाल्हाए थो, रोडनि ते वञे थो ऐं पंहिंजे हक़ जी ॻाल्हि करे थो। वॾे अंग में सॼे मुल्क मां उते माण्हू ईंदा आहिनि ऐं हिन साल असांखे अञा इहा उमेद आहे त पोइ वरसी में जेतिरा माण्हू ईंदा हुआ उन खां वधीक हींअर तादाद हूंदी माण्हुनि जी। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो लीडर जे पाकिस्तान के आइन ॾिनो, सब खां वधीक जमहूरियत ॾिनी, जहिड़े नमूने सां उन जमहूरियत के बचाइण लाइ पंहिंजी शहादत ॾिनी। हाणे सम्झो पूरी दुनिया में अहिड़ो मिसाल न हूंदो। को इलेक्टेड वज़ीर आज़म फाही इन करे चढ़ी वियो जो त हुन चयो त आइन सुप्रीम है। पाकिस्तान के हर सियासतदान की सोच अगर भुट्टो साहब की तरह हो तो पाकिस्तान तरक्की करे। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो की जो शख्सियत थी या जो उन्होंने कुर्बानियाँ दी पाकिस्तान के लिए, सिंध के लिए, वो तो उसको तो इंसान भूल नहीं सकता उन चीज़ों को, और उनकी कुर्बानियाँ बहुत बड़ी हैं। लीडर तारीख़ में सदियुनि में पैदा थींदा आहिनि त उनखे कॾहिं कोन भुलिजी सघे। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो को उनके बरसी के मौके पर मैं तमाम अक़लियतों की जानिब से खराज अक़ीदत पेश करती हूँ। भुट्टो साहब मोहतरमा हस्ती आहिनि जेके असांखे असांजी नस्लनि खे इहो 27 डिसंबर ऐं 4 अप्रैल कॾहिं भी न विसरनि। शहीद साहब को खराज अक़ीदत पेश करने के लिए हर साल की तरह इस साल भी भरपूर अंदाज में जाएंगे। 27 डिसंबर खां वधीक इंशाअल्लाह सॼो सिंध सॼो पाकिस्तान गड़ी खुदा बख्श में गॾु थींदो ऐं इंशाअल्लाह असां खराज तहसीन पेश कंदासीं असांजे लीडर शहीद जुल्फ़कार अली भुट्टो साहब के। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो का नाम हमेशा रहेगा और क्योंकि उन्होंने मजलूम अवाम के लिए कुर्बानी दी, एक जदोजहद थी। 4 अप्रैल हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरे मुल्क में ख़ास तौर से गड़ी खुदा बख्श वॾो इवेंट थींदो आहे। तो हमेशा वांग हींअर इंशाअल्लाह वॾो इवेंट थींदो। बरसी भरपूर तरीके से मनाएंगे और पूरी तैयारियां जारी हैं और ज़िले जो इजलास हैं वो भी तकरीबन तैयार हैं। पूरे पाकिस्तान से जो भी है सारे के सारे वहाँ पर जाएंगे इंशाअल्लाह और भरपूर तरीके से ये इवेंट को मनाएंगे इंशाअल्लाह। पाकिस्तान पीपल्स पार्टी के तमाम जाल और पाकिस्तान के वो मुहिब वतन पाकिस्तानी जो कि शहीद जुल्फ़कार अली भुट्टो की पॉलिसियों से, उनके आइन से, एटमी टेक्नोलॉजी से मुतमईन है, वो सब पहुँचेंगे और इंशाअल्लाह एक अजीम उल शान जलसा आम होगा गड़ी खुदा बख्श में। शहीद जुल्फ़कार अली भुट्टो ही मुल्क में जमहूरियत आणींदड़ जेका हिकु अहिड़ी शख्सियत आहे न जिन जे करे ही जेका है हिते आइन बहाल थियो मुल्क में ऐं असां इंतिहाई हमेशा वांगुरु जोश ख़रोश सां जी वरसी मल्हाईंदासीं। हर साल 4 अप्रैल ते असां जेको आहे सो पंहिंजे शहीदनि खे, पंहिंजे लीडरनि खे यादि कंदा आहियूं, ख़राज तहसीन पेश कंदा आहियूं जिन्हनि मुल्क लाइ कुर्बानी ॾिनी। सॼे मुल्क जे लाइ हिकिड़ो डाक ॾींहुं आहे जेको अहिड़े अज़ीम माण्हू खे एसेट हुयो पाकिस्तान जो, उनखे फांसी ॾेई वई और मां सम्झो वॾो पंहिंजो पहिरियों त पंहिंजो नुक़सानु कयो।